अंदर हाफ़िज़ अब्दुल सत्तार कोरेजो साहब, साईं जहांगीर अब्बासी, साईं रिज़वान गुल ऐं मुंहिंजो वॾो भाउ जीए लोड ऐं हिन पिंडाल में ठल असांजा सभई बादशाहूं साथी जीए सिंधी ॿोली। सभ खां अवल तव्हां सिंधी अदब संगत जे ज़िम्मेवार फ़र्द हुजण जे नाते सां सभिनी दोस्तनि खे हिन प्रोग्राम में अचण ते भलीकार चवां थो ऐं इहा असांखे ख़ुशी ऐं फ़ख़्रु महसूसु थी रहियो आहे त तारीख़ जे हिकिड़े अहम किताब सिंधु सल्तनत जा नंगर ऐं कोट जी महूरती तक़रीब सिंधी अदब संगत खे कराइण जो एज़ाज़ हासिलु थियो आहे। असल में ही तज़ाद या ही बहस तारीख़ जे हवाले सां तमामु हिकिड़ो अहम बहस आहे। कुझु असां वटि मौज़ू अहिड़ा आहिनि जेके ॿुधण में ॾाढो मज़ो ॾींदा आहिनि, पर पढ़ण ऐं लिखण ऐं उनजी गहराई में जॾहिं उन में लहंदो आहे माण्हू त उहो फासी पवंदो आहे ऐं माण्हू जी दिलचस्पी घटि रहंदी आहे। ऐं कुझु मौज़ू अहिड़ा आहिनि जे असांजा यतीमी जो शिकार रहिया आहिनि जिन ते असांजा वञण माण्हू न चाहींदा आहिनि। मिसाल तौर ते कहाणी शाइरी सिंध जे अंदरि मुंहिंजी मालूमात में त 5 लखनि जे लॻभॻि शाइर जेके अदीब आहिनि, पर तव्हांखे तारीख़दान घणा मिलंदा, साइंसदान तव्हांखे केतिरा मिलंदा, नक़ाद तव्हांखे केतिरा मिलंदा, उन जा तव्हां पहिरां खणंदव तव्हांखे आंगुनि ते ॻणण जे तरफ़ तव्हांखे माण्हू न मिलंदा। मतिलबु हीउ शोबो इंतिहाई हिसास शोबो बि आहे, इंतिहाई ॾुखियो शोबो बि आहे, जंहिंजे करे असांजे तारीख़ जे मामलनि ते घणा माण्हू पूरो करणु या महिनत करणु ॾाढी ॾुखियो सम्झनि था। हूअं तारीख़ खे लाइ हिकिड़ी मशहूरु मफ़रूज़ो आहे त तारीख़ समुर इल्मनि जी माउ आहे, पर घणे घणा तज़ाद ऐं मुंझारा बि ख़ुदि तारीख़ में मौजूदु आहिनि। समूरी इंसानी तारीख़ जेकी आहे तव्हां पहिरां खणी ॾिसंदो त मुंझारनि जो तज़ादुनि जी शिकार तव्हांखे नज़र ईंदी। तव्हांखे तारीख़ मिलंदी त हुकुमरान तबिके जी तारीख़ मिलंदी, हमले आवरनि जी तव्हांखे तारीख़ मिलंदी, जंगजुअनि जी तारीख़ तव्हांखे मिलंदी, अवाम जी तारीख़ किथे आहे, इक़्तिसादी तारीख़ किथे आहे, साइंस जी तारीख़ किथे आहे। इहे असांजा मौज़ू अञा ताईं अणछुअल मौज़ू आहिनि। ख़ुशूसन सिंध त हिन हवाले सां तमामु घणी यतीमी जो हिकिड़ो लज़्म तां वॾो थी वञे इहो जीअं चवां त बुरानी हिकिड़ी हालत में रही आहे तारीख़ जे हवाले सां। ख़ुशूसन 712 में जॾहिं असांजी वॾे खां वॾी लाइब्रेरी ठटे में लाइब्रेरी हुई, उहा जॾहिं साड़ाई वई अरबन जे हमले में। ऐं इहो बि तारीख़ हिकिड़ो वॾो बहस आहे त दुनिया जी उन वक़्तु 3 वॾे खां वॾी लाइब्रेरियूं हुयूं। हिकु वॾी लाइब्रेरी यूनान में ई, ॿी लाइब्रेरी मिस्र में ई ऐं 3 लाइब्रेरी ठटे में ई। ऐं 2 लाइब्रेरियूं मिस्र जी लाइब्रेरी ऐं ठटे जी लाइब्रेरी उहो अरबन जे हमले में साड़ाई वियूं। नतीजे तौर ते इंसानी तारीख़ जो हिकिड़ो वॾो माख़ज़ जेको ज़रियो हुयो उहो असांजो माना रख जे हवाले थी वियो, बाहि जे शुलनि जे हवाले थी वियो। ऐं सिंध जी तारीख़ बि तव्हांखे 712 खां पोइ ते तव्हांखे दड़नि जी सूरत में नज़र ईंदी, आसारनि जी सूरत में नज़र ईंदी, लिखत जी सूरत तव्हांखे का बि ईंदी त उहो वरले के किताब खे हवाला ईंदा, न त उहा तक़रीबन साड़िजी वई बनम। नतीजे तौर ते सॼी सिंध जी जेका असां तारीख़ जो वॾे खां वॾो माख़ज़ जेको या ज़रियो सम्झंदा आहियूं उहो चचनामे खे असां करे पेश कंदा आहियूं। चचनामो बि असांजो लिखियलु कोन हो ऐं असां हाणे माना डिपेंड करणो थो पवे तारीख़ जे हवाले सां। जेके ज़रिया आहिनि उहे अरबन जी तारीख़, अरबन असांजी तारीख़ लिखी आहे, ईराननि असांजी तारीख़ लिखी, यूनाननि असांजी तारीख़ लिखी, ऐं पोइ घणी खां घणी जेके तारीख़ लिखी असांजे अंग्रेज़नि लिखी आहे। असांजा पंहिंजा तारीख़दान किथे आहिनि उहो तव्हां बेरूमल मर्चंद आडवाणी खे 2 नाला खणंदो, बेरूमल मर्चंद आडवाणी खणंदो, तव्हांजो प्रोफेसर अब्दुल्ला मक्सी तव्हां खणंदो, ऐं 2-3 नाला जेके एस.बी. शबलानी किताब लिखियो सिंधी इक़्तिसादी तारीख़, इन खां सवाइ तव्हांखे 5 किताब, इन खां वधीक तव्हांखे कोई ज़रियो न मिलंदो पियो। सिंध जा पंहिंजा तारीख़दान किथे आहिनि नाला खणंदासीं, उन में साईं हाफ़िज़ अब्दुल सत्तार कोरेजो जो नालो बि असांजो उन में शामिलु थिए थो। हाणे बस घणो आहे तारीख़ जे नुक़्ते नज़र ते। ख़ुदि असांजे जॾहिं साईं हमज़ल सोह जॾहिं पोस्ट रखी त ख़ुदि फेसबुक ते इहो बहस शुरू थी वियो त तारीख़ कहिड़ी हुजणु खपे जेका असांखे लिखणु खपे। ख़ैर तारीख़ जेका बि लिखिजे थी, का बि तहक़ीक़ रिसर्च, का बि फाइनल या हतमी रिसर्च न हूंदी आहे। उहो घणनि सुवालनि खे हल कंदी आहे ऐं घणा सुवाल पोइ ते छॾींदी बि आहे। साईं जो हीअ त किताबु तारीख़ जो सम्झां थो त अहम किताबु आहे।
जेको सिंधु सल्तनत जे पस मंज़र में हिकिड़ो लिखियलु आहे त कैलाश पर्वत खां वठी जेके अरबी समुंड ताईं जेके सिंधी समुंड आहे असां जेके असां अरबी समुंड नालो विझूं था एसि ताईं जेका समूरी तारीख़ जा सल्तनत जेके असांजा नंगर ऐं कोट रहिया आहिनि इहो हिकिड़ो तारीख़ जो अहम पासो जेको हिन किताब सूरत में आयो आहे। साईं जा ॿिए किताब तक़रीबन सिंधु सागर खां वठी ॿिए जे किताब लिखियल आहिनि सिंध जे सॼे पस मंज़र में आहिनि लिखियलु उन सां तज़ाद रखी बि सघे थो ऐं तज़ाद रखणु ख़ुदि जदिलात जो कानून बि आहे छाकाणि त तज़ाद ई जेकी आहिनि उहे किन के नतीजनि ते पहुचाईंदा आहिनि। तज़ादनि जे हूंदे बि उन्हनि सां असां साईं सां तमामु घणी मोहबत कयूं था। असांजी तारीख़ जा तमामु घणा उन पासा असांखे खणी अची ॾेखारियो आहे। असीं उनखे सलाम बि पेश कयूं था सिंधी अदब संगत तरफ़ां ख़िराज बि पेश कयूं था ऐं हीअ मोहबत जी कोट जेकी तव्हां असां अदब संगत वारा ॾिनी आहे इहो असां अदब संगत जो हिकिड़ो तसलसल आहे। असां न सिर्फ़ु कहाणी शाइरी ड्रामे ते या ॿिनि ते ॻाल्हाइणु चाहियूं था पर असां मोंदड़े ते बि हिकिड़ो सेमिनार करायो हुओसीं कहाणी कॉन्फ्रेंस थियल आहे। फ़लसफ़े जे मौज़ू ते असां हिते लेक्चर करायासीं। असांजो मुशाइरो बि थियल आहे। असां मोंदड़ ते हिकिड़ी इंतिहाई वॾी शानदार कॉन्फ्रेंस जेकी आहे जंहिंमें 3 वॾा तारीख़दान असांजा उहे हिन में मौजूदु हुआ ऐं तव्हांजी मोहबतूं इहे रहियूं त अदब संगत जो हीउ सफ़र हीउ काफ़िलो शौर जो काफ़िलो आहे जेको मोहबतुनि जो काफ़िलो आहे तव्हांजी मोहबतुनि सां ई मुमकिन थी सघे थो ऐं असीं तव्हांजी मोहबतुनि जा घुरिजा आहियूं। तव्हांजी महिरबानी।